सभिनी उस्तादनि खे नौजवान उस्तादनि खे मुबारकबाद पेश कयां थो जेको तालकनि खां वठी मर्कज़ ताईं हाई कोर्ट सखर जे ऑर्डर तहत इंडस्ट्री डिपार्टमेंट जे निगरानीअ में अॼु मरकज़ी इलेक्शन अलशाबाद पैनल उस्ताद गुल पैनल जो जेको मुक़ाबिलो हुयो ख़ैर ख़ूबीअ सां हिकिड़े प्यार ऐं मोहबत वारे तरीक़े सां ॿिन्ही सदारती उम्मीदवारनि ऐं उस्तादनि शिविर जो मुज़ाहिरो कंदे सुठे नमूने सां जेको आहे इलेक्शन प्रोसेस खे पाए तकमील ते पहुचायो जंहिंमें उस्ताद गुल पैनल 272 वोट जॾहिं त 241 वोट जॾहिं त 241 वोट जॾहिं त अलशाबाद पैनल 29 वोट ऐं सिंध जे सभिनी उस्तादनि खे मुबारकबाद ॾियां थो। हुन सां गॾोगॾु मां हाजी साहब मां साईं सिकंदर जतोई मां इहो ई तवक़ा रखां थो त साईं अलीशेर जतोई ऐं साईं सिकंदर छिजड़ो खे जेके दोस्तनि पंहिंजो रिज़ल्ट क़बूल कयो उन्हनि खे गॾु खणी उन्हनि खे पंहिंजो बांझ ॿेली करे उस्तादनि जे जाइज़ मसइलनि सर्विस स्ट्रक्चर ऐं एडिशनल अपॉइंटमेंट ऐं जेको हब क्लस्टर जा जेके मसइला उस्तादनि ते मड़िया विया ऐं बायोमेट्रिक जो जेको तलवार लटके पियो इन सभिनी मामलनि खे तरजीह उन्हनि खे हल कराईंदा ऐं मां साईं अलीशेर जतोई साहब खे गुज़ारिश कयां थो त 5 मिनट मथे अचे। सलीमा अंतरिक्ष खबर Hadi
हाजी शफीक है तो एक नहीं होता दोस्तों के उड़े ताई दोस्तों के ताई हाजी शफीक दोस्तों के उड़े हाजी शफीक सीट जीत ले अच्छा जगह दोस्तों के ताई आउट हाजी शफीक से देता नीचे मजूद दोस्तों जीता नीचे Zeletável Dita, por isso ele quer, né, Juque? हाजी शफी से पड़ता पूरी दुनिया में हाजी शफी से जो मुल्क बहन असली मुबारक असली मुबारक